नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त के रानीपुर मां ख़बर ॾींदानो। रानीपुर भरिसां ॻोठ गॾिजी में ज़मीन जी मालिकी तां सहता बिरादरी जी ॿिनि धुरनि विच में झेड़ो थी पियो। लठियूं सिरोटा लॻण सबबि ज़हूर सहतो, शमसुद्दीन सहतो, अब्दुल करीम सहतो, रुखसाना सहतो, सबा सहतो ज़ख्मी थी पिया। हिकु धुर पारां हवाई फायरिंग कई वई। हिकु धुर पारां ज़हूर सहतो, शमसुद्दीन सहतो, अब्दुल करीम सहतो, हुसैन सहतो, हसन सहतो, ससुई सहतो, रुखसाना सहतो, सबा सहतो, आसिया सहतो जी अॻवानी में पाक किताब खणी क़ौमी शाहराह ते टायरनि खे बाहियूं ॾेई धाणो हाणी एहतियाई कयो वियो। धाणे सबबि ॿिन्ही पासनि खां ट्रैफिक मुअतल थी वई। इतला ते पुलिस पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे धाणो ख़त्म कराए रोड खोलरायो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतिजाज कंदड़नि चयो त असांजी ज़ाती ज़मीन ते वॾेरो कलंदर बख़्श सहतो हथियारबंद विहारे कब्ज़ो करे छॾियो। पुलिस बि उन्हनि सां बुट बणियल आहे। हिननि चयो त असां बस वारनि खे अपील कयूं था त असांजी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।